पीपल्स पार्टी जी एमपी शहीद शहनाज अंसारी जी ॿी वरसी तक़रीब नौशहर फिरोज़ में थी गुज़री, जंहिंमें खेसि ख़राज अक़ीदत पेश कयो वियो। रिपोर्ट करियो आहे ज़ाहिद काइमखानी। पीपल्स पार्टी जी एमपीए ऐं लेडीज़ विंग ज़िले नौशहरो फिरोज़ जी सदर शहीद शहनाज अंसारी जी ॿी वरसी इंतिहाई अक़ीदत ऐं एहतराम सां नौशहरो फिरोज़ में मल्हाई वई। वरसी तक़रीब में औरतुनि सां गॾोगॾु मर्दनि हिकु वॾे तादाद पिणु शिरकत कई। हुन मौक़े ते खेसि भेटा पेश करण लाइ मजलिस बर्पा कई वई। हुन मौक़े ते शरीक अॻवाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हुनजे क़ातिलनि खे कैफ़े किरदार ताईं पुॼायो वञे ऐं उहो ॾींहुं इनशाला परे न आहे जो हुनजा क़ातिल जेको कैफ़े किरदार ताईं पुॼंदा, उहो इनशाला असां ऐं उमेदु आहे त कलम जी मार जेका आहे हथियार खां वॾी हूंदी आहे या राजोणी जेके थ्रेट्स था ॾिना वञनि या डिॼारियो थो वञे त न, जॾहिं शहनाज न डिॼी त हुनजो औलाद बि कॾहिं न डिॼंदो। बाज शहनाज असां तव्हांखे ख़राज तहसीन पेश कयूं था ऐं अलाह साईं तव्हांजे पूरे जेको आहे सो कुटुंब खे पूरे कबीले खे जेको आहे सो सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो। ऐं असां बाजी शहनाज जे लाइ इहो ई चवंदासूं त उहा दिलेर ऐं बेबाक सियासतदान हुई। शहनाज अंसारी हिकु बहितरीनु औरत, दिलेर औरत हुई। असांजी पीपल्स पार्टी जी हिकु जियाली हुई, वर्कर हुई, जेका शाना बशाना असां वर्करनि सां जियालनि सां हलंदी हुई ऐं अॼु असांखे उनजी कमी महसूसु ज़रूरु थिए पई। असांजी तमामु बहादुर भेण असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी में वॾी उनजी जदोजहद आहे। हर पार्टीअ जे इवेंट में अॻु भरी हूंदी हुई। पोइ उहो चाहे असांजो को जलसो हुजे, लाहौर हुजे, इस्लामाबाद हुजे, कश्मीर हुजे या लाड़काणे हुजे या कराची, उन में तमामु बहितरीनु नमूने भरपूर नमूने जेको आहे लेडीज़ विंग सां शिरकत कंदी हुई। शहीद शहनाज अंसारी जी न्याणी फातिमा अंसारी चयो आहे त खेसि अञा ताईं केस तां हथु खणण लाइ धमकायो पियो वञे। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त केस में मुलविस जवाबदारनि खे कैफ़े किरदार ताईं पुॼाए शहीद ऐं शहनाज अंसारी सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन सदाम सुमरे सां गॾु ज़ाहिद काइमखानी, आवाज़ टीवी, नौशहरो फिरोज़।